नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा आहियूं त खिपरो में आबादगारन सां इंतज़ामिया वाइदो करे फिरी वई है। तहवील में वतल भाण जी ट्रक पुलिस निगरानी में मुख्तियारकार खिपरो जी निगरानी में बीठल रहियो। खिपरो इंतज़ामिया गुज़िरियल भाण जे ब्लैक मार्केटिंग में ऐं हथरादू खोट खिलाफ़ हयल धरणे खे ख़त्म कराइण जे लाइ ख़ातिरी कराई। अॼु 11 बजे घुरायो हो। मुख्तियारकार खिपरो शाम ताईं आबादगारन खे इंतज़ार कराए बिना भाण ॾियण जे वरी आसरा ॾेई जवाब ॾेई छॾियो आहे। जंहिं तां ॿीहर आबादगारन हुसैन तुर्क इब्राहिम हिंगोरो, असलम अली बख्श मंगरियो, अमीन हिंगोरजो, अली गुलाम मरी, अला बचायो हिंगोरो जी अॻवानी में मुख्तियारकार ऑफिस खिपरो खां गेट ताईं धरणो हणी वेही रहिया। आख़िर में मुख्तियारकार खिपरो आबादगारन खे ॿीहर मिनथूं करे सुभाणे सरकारी अॻिते वरी भाण ॾियण जी ख़ातिरी कराए धरणो ख़त्म करायो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।